दावत अचण वारो न्याणीअ जे लफ़्ज़नि तो कुर्बान वञा। उहा न्याणी थी चए बाबा कहिड़ो बि मुड़ुसा मूंखे क़बूल आ क़बूल आ क़बूल आ। ओ बाबा मुड़स के न ॾिसजांइ, बाबा पंहिंजे ॼाटे के न ॾिसजांइ त वार गुंडीदार चप थुला रंग जो मुश्की। बाबा कहिड़ो बि आ मूंखे क़बूल आ, छो त मां मुड़स खे नथी ॾिसां जंहिंजो नालो खणी आवा उन मुहम्मद जे नाले जी लज थी कयां। इन नाले खे न मोटई जाए मथां पिटिजी वञूं, छो त इहो नालो अल्लाह पंहिंजे नाले सां गॾु लिखायो आहे अर्श ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। मुंहिंजो शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद चवंदो न, रब का प्यारा नाम मोहम्मद सबसे प्यारा नाम मोहम्मद। सुभान अल्लाह डरिया। रब का प्यारा नाम मोहम्मद सबसे प्यारा नाम मोहम्मद। चांद से रोशन नाम मोहम्मद, दूध से सुथरा नाम मोहम्मद। आंख का तारा नाम मोहम्मद, शहद से मीठा नाम मोहम्मद। तकबीर में कलमे में नमाजों में अजानों में हे नाम इलाही से मिला नाम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अबू जहल पियो चे मञाए कोन थो, बाक़ी नालो अहिड़ो थी जो मां दुश्मन खणा तो बि चप चमियूं था मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॿई चप चमियूं था ॾियनि पर ॿ दफ़ा ॾियनि था। छोकिरीअ कबूल कयो, बाबो जल्दी आयो साईं जी ख़िदमत में। मोहम्मद आसिफ साहब अस्सलाम वालेकुम या रसूल अल्लाह। वालेकुम अस्सलाम। साईं जन फरमाया दे ख़बर रिश्तो कबूल आ ते हासे मूंखे बि कबूल आ, मुंहिंजी न्याणी खे बि कबूल। फरमाया न्याणीअ खे ॿुधाए सयूं घोट जा पार पता। चइसे मां ॿुधायामांसि त पोइ न्याणी छा चयो। अल्लाह जो हबीब पुछे थो। चइसे न्याणी बि चवे मां बि क़यामत ताईं फ़ख़ुरु कंदुमि कंहिंखे घोट अबो ॻोल्हे ॾे, कंहिं न्याणीअ खे मुड़ुस मासी चाची ॾाॾी नानी ॻोल्हे ॾे। मां उहा औरत आहियां जो मुंहिंजो मुड़ुस मुहम्मद रसूलुल्लाह आहे। पाण फरमायो घोट काॾे वञे ते जी साईं ते हली आ त निकाह पढ़ाए। यो निकाह भी खुश नसीब जो नबी साईं पढ़ाए सलाह। निकाह खां अॻु में घोट खे मौली साहब छा चवंदो आहे? हक़ महर ॾे। हक़ महर सम्झो था, जंहिंजी शादी थियल आहे उनखे त ख़बर आहे हक़ महर। मां 70 निकाह रजिस्ट्री कया आहिनि, पंहिंजे खानपुर जो निकाह रजिस्ट्रार बि आहियां। 47 खां मथे मां निकाह पढ़ाया बि हूंदा। 17 साल थिया आहिनि वाइज़ कंदे। हिकिड़े बरोच जो निकाह बि पढ़ाया, तव्हां बि बरोच वेठा हो, नाराज़ न थिजो। मां चयो निकाह पढ़ाइण महिल घोट खे चयो हक़ महर ॾे त चई हक़ महर साईं मां अध बकरी ॾिनी। अध बकरी। मां चयो ईअं त न कर, ज़ाल खे सॼी बकरी ॾे। चए छा साहिब तोखे कहिड़ी ख़बर, मुंहिंजी बकरी बि त पलियल आहे, 2 टंगूं मुंहिंजूं 2 माईअ जूं। मां चयो तूं खसे वेंदे। हक़ महर सुठी ॾींदा कयो। नबी से फरमायो घोट के साथ काबीनो ॾे हक़ महर। हज़रत साद तो चे साईं मां मिस्कीन साहबिया, अॻ में माल घणो हो पर जॾहिं को सोना तो ते कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, मांखे पी मां घरों कढी छॾियो। साईं मुझे अबे अम्मा मां को बनी खसे छड़ी, बाग खसजी विया, बकरियूं शेला खसजी विया। साईं असाबे सुफा जो तालिबां 3 ॾींहं मानी न मिलंदी आ त बि मदीने में थले ते कुरान पढ़दो। अजी वो थलो ॾिसी आवा, हेॾो हुजूर साईं जो रोज़ो आहे, हेॾो थलो। साईं मां तुंहिंजो तालिब आहियां, साईं मांखे शादी बि तव्हां करायो, हक़ महर बि तव्हां वठी ॾियो, घर बि कोन घर बि ठाराए ॾे। असां जहिड़ो मुला हुजे त डंडो खणे आ, ज़ाल बि असां वठी ॾियूं, वरी हक़ महर बि असां, वरी घर बि असां। पर करमपुर वारो मां कुर्बान वञा पंहिंजे महबूब मुस्तफा जी शफ़क़त। सुभान अल्लाह डरी आ। दिल पर नबी शफीक नबी कावड़ नथो करे पंहिंजे शागिर्द सां, पुट खीसा खाली काई ॻाल्हि कोन्हे। नबी ऐलान कयो सहाबियो ताम आए को मुजाहिद जेको उथे इन गरीब साद जी शादीअ जे लाइ घर ठाराए ॾे, हक़ महर बि ॾे, घरवारी जो ॾाजो बि वठी ॾे। नबी ऐलान कयो साहबा में वरी सखी साहबी हज़रत उस्मान उथी बीठो। हज़रत उस्मान वो साहबिया जे नबी साईं के हिकड़ी जाइ ते 18 करोड़ चंदो ॾिनो।
18 करोड़ इतने 500 ॾींदा हूं चंदे में भी काजे आदम के टोपी न हूंदी आहे वो भी चवंदा हूं कुदरत अल्लाह मानी भली कराईंदे 18 करोड़ नबी साईं खे हिकड़ी जाइ ते चंदो ॾियण वारो यार हज़रत उस्मान उथी बीठो साईं हिन मुजाहिद खे हक़ मार भी ॾियां थो घर भी ठाराए थो ॾियांसि साईं हे 700 दिरहम माना हिन दौर जा 7 लख थो ॾियांसि साईं वञे पैसा खुटनि त वरी मां उस्मान खां वठे हजरत उस्मान साईं माल ॾिनो साद के नबी से फरमायो वल मदीने जी बाजार मो ॾाजो त वठी आ पो तू घर ठाराए पो तू छोकरी सां निकाह पढ़ाया तो तुझो कम थी वियो आ छोकरीअ जो पीउ भी चवंदो हूंदो मुंहिंजा हबीब तुझे करे कबूल कई आ न त हे त वेचारो खीसा खाली इनके त घर भी कोने पर सोना तुझो न्यापो कबूल आ अल्लाह अकबर जमींदार साहब पंहिंजी न्याणी नबी साईं जे चवण ते इनखे ॾिनी आ ओ साहब चे तो मां मदीने जी बाजार में घरवारी जो ॾाजो तो वठां सामान एडो कन ते आवाज आयो हय्या अलल जिहाद हय्या अलल जिहाद सुभान अल्लाह डरी आ जल्दी ॻाल्हाए जल्दी हय्या अलल जिहाद अचो नबी सॾेव तो जिहाद जे लाइ जंग तैयार आ अल्लाह अकबर कबीरा साध साबी चे तो मुझे कन ते यो आवाज आयो ये दिल के धक वणी चे तो सब्र कर शादी जा शौक़ कंदासे हिन महल नबी जो सॾु थियो आ ओ चरिया शादी पो कंदासे अवल जंग में वञा मता शहादत मिली वञी नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा जागो था हिकिड़ो मोती ॾींदुमि जागो था वाह साहबी तुझी अज़मत तो कुर्बान वञा पैसा भी 7 लख मिलिया तस छोकरी भी हसीन मिली तस वडेरे जी शादी जो निकाह तैयार आ पर सब शौक़ विसरिया हय्या अलल जिहाद जे सॾ ते नबी जे तरफ वञे थो ओ मुझो अल्लाह तवां जो रब असा के रोज 5 दफा सॾ तो करे हय्या अलल सलाह हय्या अलल फलाह मुसलमान मस्जिद न थो नमाज ते न तो अचे चाहे जे कोप ते यारन सा करमपुर वेठो आ नमाज वने त वने अल्लाह दुकानदार के चे छडे रे दाजे के पैसा जी मां के हथियार दे तलवार दे तीर दे कमान दे मां जिहाद कंदुम पैसा बचा पो ॾिसूं था जान बची त पो शादी कंदासे वरी दिल में ख्याल आयस त मता मुझो महबूब मां के जंग में सुञाणे मां के मोटाए न छड़े त तुझो निकाह तैयार आ यार हिनन पैसन सां मां के अच्छी चादर दे त मां पंहिंजो मुंह भी लिकाया ईअं सॼी चादर वेड़ा ईअं बुट ॿधी करे पोइ तो जंग में अचे त मां के को सुञाणे भी न छो त नबी ॾिसंदो चवंदो हल तूं ॿी जंग में अचिजांइ तुंहिंजी शादी तैयार पर शहादत जो जज़्बो साहबी चे तो मां हथियार पाए बकाया पैसा जेके बचा हुए खीसे में रखी कुछ लफ्ज लिखे त जे करे मां शहीद थी वञा त मुंहिंजी ही अमानत हज़रत उस्मान के मोटाए ॾिजो ऐं चइजो त उस्मान तुंहिंजा थोरा नथो लाए सघां मूंखे शहादत जे करे शौक़ थी वियो मां तुंहिंजनि पैसनि मां तुंहिंजा पैसा अल्लाह हुकमार में क़बूल न कया तुंहिंजा पैसा हिकिड़े गरीब मुजाहिद जे हथियारनि में अल्लाह क़बूल कया ये लफ्ज लिखी ये कागज रखी अल्लाह अकबर हजरत सैद साहबी चो फरमाए मां अचा पियो जंग में त अली साईं ते नजर पई मां जो अली मां के सुञाणींदो वरी पुट बदी सजी जान लिकाए करे चे तो जंग शुरू थे त विच जंग में ला जे को मां के सुञाणे न अची जो जंग अली हजरत अली तो फरमाए हे अशी पोशाक में हे साहबी लथो असां से इए पो लगे एडी पो लड़ाई करे जणो आसमान मो को मलाइको लथो जंग कंदे 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 बुधो कुरान जा आशिको दीन जा परवानो आखिरी गालियूं तो कया जडे किरी पयो अल्लाह के प्यारो थी वियो नबी से साहबा जा जनाजा गडाया मुझे साईं फरमायो जनाजा खणी चो त ॾिसां हाज़िरी वठां हजरत अली तो चे साईं हिकिड़ो जनाजो अजीब आ बुट बदल तस सजी पोशाक पातल त सही अलाए केरा पर जंग भी वाह जी कई थे मां उनके ॾिठो आ नबी से फरमायो न मुझे मुजाहिद के खणी चो शहीद के साहब उन जो जनाजो लाश खणी आया हेरे तक जाए हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम झोल में शाही अल्लाह अल्लाह
हजरत उमर को रड़ निकरी वई ओ जवान खटी वे हाय काश किते मां उमर हुजा मोहम्मद जी झोल में सुमा अल्लाह अकबर इते मां फारूक आजम हुजा हजरत अली तो चे इते मां हुजा पर आए अलाए केर खटी वे नबी जी झोल में तो सुतो पियो नबी से फरमायो अल्लाह जे रसूल फरमायो अली गंढ त खोल मां दीदार त कया मुझो केड़ो मुजाहिदा जेको पुट बधी करे मुझे पासे नो लड़ियो आ जां जो अली से कपड़ो खोलियो हुजूर खो रड़े निकरी वई है त साद सहाबी एतवार गुंडीदार चपथुल्ला रंग जो मुश्की हे त मोहम्मदी कलमे जे करे घरों कढी छॾियोसि मुंहिंजो तालिबा हिन खे त शादी तयारी अली हिन जो त निकाह थियण वारो खीसो त चेक करे खीसे में पैसा पियान उते कुझु लिखल बि आहे साईं मूंखे माफ़ कजांइ ओ मुंहिंजा शफ़ीक नबी मुंहिंजा मोहम्मद मां तो कुर्बान वञा तुंहिंजी वॾी महिरबानी साईं मुंहिंजे मुस्तक़बिल जी कुंवार ऐं सोरे खे भी चयो तव्हांजी वॾी महिरबानी मां जहिड़े बदसूरत खे तव्हां क़बूल कयो सोना उस्मान खे चइजांइ तुंहिंजी बि महिरबानी मूंखे शहादत जो शौक़ु थियो मां शादीअ जा शौक़ छॾे ॾिना नबी जो सॾु थियो हर शइ विसरी वई उस्मान तुंहिंजा पैसा अल्लाह क़बूल करे बकाया अमानत वठिजांइ मूंखे माफ़ कजांइ इहे तहरीर जो अली साईं पढ़ी त हुज़ूर जी अखियुनि मां ॻोढ़ा वही आया खुद नबी साईं रोई वेठो करमपुर वारो गौसपुर वारो मुख्तलिफ गोठन जा जमातियो जाफरी साहिबो निंदवाणी साहिबो बुधो बुधो मुख्तलिफ जातिन वारो कुरान जा आशिको बिदाराणी साहिबो नबी जने रोए त अल्लाह जो अर्श लुडी वियो मुझो मोहम्मद मुस्कुराए त अल्लाह खुशी में जन्नत जा 8 दर खोलाए नबी से फरमायो ओ जिब्रील जी रब जलील जन्नत जा पर्दा खणाए छॾ आसमान जा पर्दा खड़ा है मुझो मोहम्मद रोए थो मां पंहिंजे महबूब के पंहिंजे यार जो दीदार कराए कुछ मुस्कुराहट ॾियां किताब लिखंदा नबी साईं के जिब्रील चो से मथे त ॾिसो ये जो मथे तके तो हुजूर साईं मुस्कुराए वरी हेठ ॾिसे तो वरी पंहिंजे यार जी जुदाई में रोए थो त साहब चो से अॼु ॻाल्हि सम्झ में नथी अचे पंहिंजे शहीद खे ॾिसो त आखिर मूं नीर था वहायो मथे ॾिसो त साईं मुस्कुरायो था पाण फरमायो अॼु मंज़र बि अजीब आहे अल्लाह साईं आसमान जा पर्दा खणाया जन्नत मथे आहे मां ॾिसां थो मुंहिंजे साहिबी जो जिस्म मुंहिंजी झोल में आहे मुंहिंजो साहिबी जो रूह जन्नत में आहे जन्नत जो हूरां भाकुर पाए वेठियूं आहिनि ऐं चवनि थियूं असांजो घोट अची वियो असांजो घोट अची वियो असांजो घोट अची वियो वाह सैद तुंहिंजी अज़मत तो कुर्बान तोखे हिते निकाह नसीब न थियो तोखे जन्नत जी 100 हूरनि सां अल्लाह निकाह कराए सब साथी इहा ई पार थो कयां त अल्लाह जे सॾ जो क़दुरु कंदो जन्नत तव्हांजा पे कदम चुमंदी हींअर दुरूद शरीफ़ पढ़ो हाजी इमदादुल्ला जो शागिर्द आहे भाउ उज़ैर अहमद दबड़ो मुंहिंजो हमसफ़र साथी आहे 11 साल मुंहिंजी ख़िदमत कई अथई सिंध बलोचिस्तान जे जलसनि में हिकिड़ो गज़ल ॿुधाईंदो